अॼु पाण सिंधी लोक कलाउनि जे बारे में ॼाण हासिल कंदासीं। कल्ह प्रोफेसर राम पंजवाणीअ जो सिंधी साहित्य में कहिड़ो योगदान आहे उन जे बारे में ज़िक्र कयोसीं। अॼु पाण ॼाण हासिल कंदासीं त प्रोफेसर राम पंजवाणीअ सिंधी साहित्य में लोक कला जे बारे में कीअं पंहिंजा वीचार रखिया आहिनि। जीअं त प्रोफेसर राम पंजवाणी सिंधी साहित्य जी हर सिन्फ़ नावल, नाटक, कहाणी, शेर ऐं मज़मून ते कलम आज़माइश कई आहे। अॼु पाण संदसि लिखियल मज़मूननि मां हिकु मज़मून सिंधी लोक कला जो ज़िक्र कंदासीं। इहो मज़मून तव्हांजे सिलेबस जे फर्स्ट पेपर में रखियल आहे। हिन मज़मून में लेखक सिंधी लोक कलाउनि ते रोशनी विझंदे फरमायो आहे त कला कीअं थी जनम वठे। ॿुधाए थो त अंदर में उमंग उथियो, उमंग मां कल्पना उत्पन्न थी ऐं कल्पना रूप वरितो त उन्हीअ रूप खे कोठियाऊं कला। कला आहे गुण ऐं गुणवान आहे कलावान ऐं गुण खे प्रकट करे ॿियनि जे अॻियां पेश करण वारो आहे कलाकार। मुल्क जी संस्कृतीअ जो प्रदर्शन पूरीअ रीति कलाकारी कराए थो सघे। कारण आहे जो जॾहिं बि को देश चाहे त ॿियनि देशनि खे असांजी संस्कृतीअ जो पतो पवे तॾहिं कलाकारनि खे ई इहो कमु सुपुर्द कयो वञे थो। उहे कलाकार एलची बणिजी पंहिंजी कला ज़रिए पंहिंजे मुल्क जो मान मथे कनि था। मुल्क जूं झूनियूं रीतियूं रस्मूं कहिड़ियूं आहिनि, देश जा किस्सा कहाणियूं कहिड़ी बनावट ते बीठल आहिनि, क़ौम जो अदब कहिड़े मयार जो आहे, जनता जा अक़ीदा ऐं विश्वास कहिड़ा आहिनि, जनता जे राग यानी मौसीक़ी संगीत में लुताफ़त शामिल आहे, माण्हुनि जी पोशाक कहिड़ी आहे, संदन हार सिंगार जो सामान कहिड़ो आहे, संदन खाधो पीतो रहणी कहणी कहिड़ी आहे वग़ैरह। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते कलाकार स्थूल या सूक्ष्म कला द्वारा रोशनी विझे थो ऐं पंहिंजे देश जी सभ्यता संस्कृतीअ जो बयानु करे थो। स्थूल कला खे उपयोगी कला कोठबो आहे ऐं सूक्ष्म कला खे ललित कला या लतीफ़ फ़न कोठबो आहे। स्थूल कला में ज़ाहिरी तौरु दुनियावी साज़न ऐं पंहिंजे शरीर जे सुखनि जे बारे में ॼाण ॾिनल हूंदी आहे त सूक्ष्म कला में समायल हूंदी आहे मन जी शांती ऐं आत्मिक आनंद जी सामग्री। कला जो दर्जो ऊंचो आहे। ज़िंदगीअ जी सुंदरता खे कला ई चिटे थी। हर देश जी सभ्यता खे पंहिंजी तहज़ीब ते नाज़ आहे। यूनान हुजे, मिस्र हुजे या रोम, चीन हुजे या इंग्लैंड या अमेरिका हुजे, रूस हुजे या पोलैंड या चेकोस्लोवाकिया, हर हिक देश जी क़ौम खे पंहिंजी पुराणी ऐं नई सभ्यता संस्कृतीअ ते नाज़ आहे त भारत जहिड़ो प्राचीन देश इन ॾस में पुठिते कीअं पइजी सघंदो। भारत लाइ शाइर चयो आहे त यूनान, मिस्र, रोम सब मिट गए जहाँ से, अब तक मगर है बाकी नामो निशा हमारा, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों राह है दुश्मन दोस्त ज़मा हमारा। ॾिसण में अचे थो त भारत हर सभ्यता जो बानी आहे। जॾहिं हिंद जी वॾाई एॾी आहे त पोइ सिंध खे कीअं विसारे थो सघिजे। सिंध कल्ह ताईं त हिंद जो जुज़ो हुई ऐं अॼु बि घणेई सिंधी भारत माता जी गोद में विश्राम पाईंदे पंहिंजी मातृभूमिअ जी अनोखी ऐं पुराणी सभ्यता संस्कृतीअ जी हाक था हणनि। सिंध जी सभ्यता तमामु आगाटी यानी पुराणी आहे ऐं हज़ारे सालनि जी झूनी पर सुंदर। जंहिं ज़माने में अॼु जूं नाले पयूं क़ौमूं बिना वस्त्रनि जे घुमंदियूं हुयूं तॾहिं सिंध मलमल ऐं सोटी कपिड़ो ठाहे काबुल ऐं यूरोप जे ओभर ॾखण वारनि मुल्कनि अरबिस्तान ऐं ईरान ॾांहुं मोकिलींदी हुई। इतिहास मां साबित आहे त जेको कपिड़ो सिंध मां ठही ॿाहिरियनि मुल्कनि ॾांहुं वेंदो हो तंहिंखे सॾींदा ई सिंध हुआ। वैदिक ज़माने जो अगरि बयानु था करियूं त वीचार करण सां ई बिजलीअ जी धारा बदन मां लंघे थी वञे। साबित थी चुको आहे त मुअनि जे दड़े वारी सभ्यता, सुमेर, यूनान सभ्यता
खां वधीक सुहिणी ऐं सरस आहे। मुअनि जे दड़े मां सिंधु सभ्यता जी साख मिले थी, जंहिंजे करे हिंदुस्तान जी बि साख थी। पर अचो त ॾिसूं एतिरी कीर्तीअ यानी मशहूरीअ जो कारण कहिड़ो आहे। संस्कृतीअ जी झलक यानी कला, पोइ कला चइजे, फन चइजे, कारीगरी सॾिजे या हुनुर, खोटाई कंदे इहो ज़ाहिर थी चुको आहे त हज़ारे साल अॻु सिंध वासी कला जा कांकी माना ॼाणू हुआ ऐं हर फन में हर कला में होशियार हुआ। इमारतूं आलीशान आहिनि त अॾावत आला आहे। शहरनि जी जोड़ जक अॼु बि नंढनि वॾनि इंजीनियरनि खे अजब में विझी थी छॾे। मैमारी त पंहिंजी जाइ, पर ठिकर जा बर्तन अहिड़ा मिलिया आहिनि जो उन्हनि जी ख़ूबसूरती, चिटसाली ऐं कारीगरी दुनिया जे हुनुरमंदनि खे हैरत में विझी छॾियो आहे। रखदार बैनर्जीअ जो चवणु आहे त मुअनि जे दड़े मां निकितल नक्श थियल मिटीअ जा बासण दुनिया जी सभ्यता जे इतिहास में बिल्कुलु ऊचा था साबित थियनि। उणत जो कमु बि थींदो हो। ज़रीअ जे भर्त वारियूं कपिड़े जूं के टुकड़ियूं बि हथ आयूं आहिनि, जिन मां साबित थो थिए त उड़ण सां गॾोगॾु सिंध में ज़रीअ जो कमु बि थींदो हो। ज़रई कम जा औज़ार बि लधा आहिनि। तलवारूं, खंजर ऐं बाला बि बिल्कुलु रवाजी आहिनि। मूर्तियुनि ऐं पुतलनि जी बि तमामु सुठी कारीगरी थियल आहे। मुअनि जे दड़े मां जेकी लिकल खज़ाना हथ आया आहिनि, तिन मां साबित थो थिए त माण्हू कपिड़ा ऐं ज़ेवर सुठा पहिरींदा हुआ। ज़ेवरनि जी बनावट ऐं सूंहं बि तमामु बेजोड़ आहे। सिंगार जो सामान बि अखीचार हथ आयो आहे। सुरमेदारियूं ऐं सुरायूं बि लधियूं आहिनि त मुंहं खे लॻाइण वारा पाउडरदान बि मिलिया आहिनि। पर जा जौहर घड़त कला में सिंधियुनि तरक़ी ॾेखारी आहे। इन खे ॾिसंदे ईअं चवणो पवंदो त सिंध वासी उन्हनि आर्यनि खां बि वधीक सुधरियल हुआ, जिन जो ज़िक्र ऋग्वेद संहिता में थियल आहे। ॿारनि लाइ रांदीका ऐं रांदियुनि में कमु ईंदड़ शयूं बि वाहजूं आहिनि। ढारनि ऐं गोलियुनि ते कमाल जो कमु थियल आहे। इन्हनि ॻाल्हियुनि मां ईअं न सम्झणु घुरिजे त सिंधी फ़क़ति पंहिंजे शरीर जे सुख लाइ सामान मुयसरु कंदा हुआ। हू पंहिंजे अंदर जी ख़ुशीअ लाइ बि साधन सांडींदा हुआ। नृत्य कंदड़ नीगरनि जूं मूर्तियूं ॾेखारीनि थियूं त सिंध में नाच कला जो क़दुरु हो ऐं हिक मुहिर ते हिक मर्द जे ॻिचीअ में दुहिल ॾेखारे थो त नाच सां गॾु राग बि थींदो हो। खड़तालियुनि जो जोड़ो साबित थो करे त प्राचीन सिंधियुनि खे सुर ऐं ताल जी बि ॼाण हुई। साफ़ ज़ाहिर आहे त जेकॾहिं मुअनि जे दड़े मां इहो अजीबो ग़रीब शयूं हथ न अचनि हा त उन वक़्त जे माण्हुनि जी कला ऐं कारीगरीअ जी ॼाण न पवे हा त असीं असलोकनि सिंधियुनि जी साख अहिड़े गौरव सां न भरे सघूं हा ऐं सिंधी सभ्यता जी हाम हणण में हिचकूं हा। कला आहे बुनियादु जंहिं ते बीठल आहे संस्कृति ऐं सभ्यता जी इमारत। ही त थियो सिंधु सभ्यता ऐं संस्कृतीअ जो बयानु। मुअनि जे दड़े वारे वैदिक ज़माने जो। हाणे अचो त ॾिसूं अरबनि जे आए खां पोइ सिंध जी संस्कृति कहिड़ी रही आहे ऐं इन्हीअ संस्कृतीअ खे ज़ाहिर करे बीहारण लाइ कारीगरनि ऐं कलाकारनि कहिड़ो भाॻ वरितो। इन्हीअ कोशिश जा अरकान अॼु बि तिखा ऐं चिटा बीठा आहिनि। सिंध जी कला जी जॾहिं ज़िक्र थो कजे तॾहिं लोक कला खे ई ध्यान में रखिजे थो। लोक कला आम लोकनि जे जज़्बे जो नतीजो आहे ऐं न क्लासिकल या विज्ञानी या शास्त्रीय नेमनि ऐं उसूलनि जो। बसि अॼु एतिरो ई। सुभाणे पाण ज़िक्र कंदासीं उहे कलाऊं जिन में फ़क़ति जिस्मानी ख़ुशी ऐं सुख मौजूदु न हुजे पर रूहानी मौज ऐं आनंद हुजे, जीअं त राग, संगीत, नाच ऐं साहित्य वग़ैरह। सुभाणे पाण इन्हनि सभिनी बिंदुनि ते चिटीअ तरह रोशनी विझंदासीं।